अच्छा विस्मा साहिबा असां खोड़ सारियुनि शयुनि ते असां डिस्कस कयो पे खोड़ सारियुनि शयुनि ते असां ॻाल्हायो पे तव्हांजे लफ़्ज़नि में ऐं तव्हांजे एक्सपीरियंस खे जेको गुज़रियो आहे सिंध ग्रेजुएट एसोसिएशन में मां तव्हांजे लफ़्ज़नि में पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियां थी। हाँ, सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन काफ़ी वक्त खां एक्टिव आहे ऐं कोशिशि करे पई स्ट्रगल करे पई त घणे खां घणो माइनि खे औरतुनि खे जीअं विमेन एम्पावरमेंट थींदी आहे एम्पावर करे या उन्हनि खे के अहिड़ा कोर्सिस कराए जेके एंटरप्रेन्योरियल कोर्सिस अॼुकल्ह तव्हां ॾिठो हूंदो ॾाढा इहे तमामु डिमांड ड्रिवन आहिनि हींअर ऐं वक़्त जी ज़रूरत बि आहिनि पर उन सां गॾु गॾु असांखे न पंहिंजी कम्यूनिटीज़ खे ज़रूरु मोबिलाइज़ करणु खपे। उन में कम्यूनिटीज़ जेके आहिनि उहे ॾिसनि अची जाचनि त असांजूं ब्रांचिस सही प्रॉपरली कमु कनि पियूं ख़वातीन जे लाइ कुझु कमु करे सघनि पियूं जंहिंमें उन्हनि जी हुनरी तरबियत आहे जंहिंमें उन्हनि खे असांजी विमेन शाख जेका आहे वादी शबनम ज़िक्र कयो हूंदो असांजी इहा शाख विमेन ब्रांच जेका आहे काफ़ी अरसे खां एक्टिव आहे ऐं असां कोशिशि कयूं पिया की ख़वातीन खे पंहिंजे पेरनि ते पाण बीहारण जी सलाहियत हुजे ऐं उन्हनि खे अहिड़ो तरबियती कोर्स कराइजे जंहिंमें उन्हनि खे मुसलसल कंहिं न कंहिं जो राह न ॾिसणी पए माना हू पाण पंहिंजे पेरनि ते बीह रहनि ऐं पंहिंजो हुनुर पाण स्टार्ट कनि पोइ उनखे मार्केट में खणी अचनि पोइ उन्हनि खे सेल कनि अहिड़े क़िस्म जा कोर्सिस असां 90s जे दौर में असांजी विमेन शाख करायो उन वक़्त जूं ख़वातीन जेके उन वक़्तु फंक्शनल हुयूं उन्हनि ख़वातीन खे मेणबतियूं ठाहिण जी तरबियत ॾिनी ऐं नंढड़ो हिकिड़ो जीअं कारोबार थींदो आहे उहो खोले ॾियणु माना उहो उन्हनि जो मोटिव हुयो त ख़वातीन खे कहिड़ी तरह घर वेठे मेणबतियूं ठाहिनि पोइ मार्केट में खणी अचनि उन्हनि खे विकिणनि उन्हनि खे प्रॉफिट सां सेल कनि सही उन में इहो थियो त उन्हनि खे नंढड़ा नंढड़ा लोन्स बि ॾिना पर हिकिड़ी जेका ॾाढी सुठी ॻाल्हि हुई त उहे लोन्स वरी असांखे रिकवर बि उहे ई थिया हूअं अक्सर थींदा न आहिनि माण्हू लोन खाई भॼी वेंदा आहिनि घणो करे तव्हां ॾिठो हूंदो पर हाणे इहो उन दौर जी ॻाल्हि आहे 90s वारे दौर में त जॾहिं उन्हनि ख़वातीन उहे कुझु नंढड़ा नंढड़ा जीअं 5,000 कया 10,000 कया 20,000 कया इहो लोन कयो त हर महीने उन्हनि बाक़ाइदगी सां अची बाक़ाइदा उहे पे कया लिहाज़ा लोन बि फुली रिकवर थी वियो ऐं ख़वातीन उहे पंहिंजे पेरनि ते बि बीठियूं उन्हनि जो मेणबतियुनि जो पंहिंजो कारोबार आहे उहे मार्केट में खणी ईंदियूं आहिनि ऐं सेल कंदियूं आहिनि अहिड़ी तरह सां बर्थ जी सिख्या आहे छोकिरियुनि खे उहा बर्थ जी सिख्या कुझु वॾड़ियूं जेके ॾियनि पियूं उन्हनि खे ई कुझु विहारे उन्हनि खां ई तरबियत वठाई वई त जीअं उहे पंहिंजे पेरनि ते बीह सघनि ऐं मार्केट में उहे बि खणी थियूं अचनि उहे बि विकिणंदियूं आहिनि उहे विकिणनि थियूं ज़बरदस्त अलावा असां सर्फ कीअं ठाहिबो आहे वेज़लिन कीअं ठाहिबी आहे कोल्ड क्रीम कीअं ठाहिबी आहे ज़बरदस्त इहे छो जो सियारे जो मौसम अचे थो न त पोइ जेकॾहिं दुकान तव्हां वञी वठनि थियूं त महांगो थो पए ऐं अफोर्ड बि के छो जो गुरबत ॾाढी आहे किन किन इलाइक़नि में त उन्हनि ख़वातीन खे असां उन सां गॾु सर्फ ठाहिणु साबुण ठाहिणु कोल्ड क्रीम वेज़लिन ठाहिणु मेणबतियूं जीअं अदी चयो उहो ठाहिणु ऐं तव्हांखे मां इहो ॿुधायां त असांखे इहो ॿुधाईंदे बि ॾाढो फ़ख़ुरु ऐं महसूसु थी कयां मां त असांजी उन्हनि ख़वातीन न सिर्फ़ु पंहिंजे घर में माशी हालात खे तब्दील कयो पर हुननि माशाअल्लाह एॾी तरक़ी कई जो हो पंहिंजे एरिया में एज़ अ लीडर थी हलनि थियूं ऐं उहो वरी ॿियनि जी मदद कनि थियूं उहो चवंदियूं नदी शबनम तव्हां असांजी मदद कई तव्हां असांखे सेखारियो हाणे असांजो फ़र्ज़ु आहे त पंहिंजी एरिया में असां कमु कयूं त इहा हिकिड़ी ॾाढी सुठी जज़्बे जी ॻाल्हि आहे त हुननि पाण ताईं उन शइ खे महदूद न रखियो बल्कि जेके ॿियूं ज़रूरतमंद औरतूं हुयूं या जिन खे फाइनेंशियली तमामु घणो प्रॉब्लम थिए पियो त उन्हनि खे बि इहे स्किल्स बि सेखारनि ऐं उन्हनि जा प्रॉब्लम सॉल्व पियो कनि जेका इंतिहाई सुठी